खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ढिलियार वासी अनवर मल्हार टिकटॉक ते वीडियो ठाहे तमामु घणी मशहूरी माणी अनवर मल्हार सिंधी गीतनि ते नची सिंध वासियुनि खे ख़ुशियूं ॾियण लॻो आहे। अनवर मल्हार टिकटॉक ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वञी टिकटॉक ठाहे थोरे अरसे में तमामु घणी मशहूरी माणी आहे। इन मौके ते अनवर मल्हार जो चवणु हो त दोस्त आवामी न्यूज़ जो जी असांखे इनवाइट करे मान मक़ाम कयो। असां शुक्र कंदा दोस्तनि जो उन शौक़ु अदा थी वियो इंजॉय दुनियादारी शमूलियत हर इंसान खे हक़ आहे जीअण जो साफ़ है आज़ाद है हर ग़रीब गुरबी खे हक़ है। असांखे संत वासियुनि प्यार ॾिनो मोहब्बत ॾिनी असांजो मान मथां कयो असांजी सोच दिमाग़ खां तमामु मथे असांखे संत वासियुनि प्यार ॾिनो। असां थोराइता उन भाइरनि जा उन दोस्तनि जा ऐं इंशाअल्लाह ताला असांजी दुआऊं निकिरनि दिलि मां अल्लाह पाक उनखे सलामत रखे इहे खिलंदा रहे दोस्तो तो इहा आख़िर साईं वीडियो होती है उनमें तव्हांजी कहिड़ी वीडियो है उहा वधीक ट्रेंडिंग में होती है जी को गीतन ते है या सिंध ते है या पंहिंजी का एजुकेशन ते है फनी है हिन वाले आहे गुलूकार जो त हिकिड़ो गीत आहे जेको दीवाना आहियूं दीवाना इहो गीत मूं मारूश जे दरगाह में इहो माशाल्लाह तमामु फेमस पियो अब्दुल रहीम किरोड़ी जे रोज़े ते तमामु शाह गाज़ी ते डिफेंस कराची में इन गीत मूंखे खयो पियो अरशद जागरानी साहब जो काॾे वेंदे नेठ मुंहिंजे वारे में फेमस मूंखे इन कयो गाने थोराइतो आहियां दोस्तनि जो ऐं अल्लाह पाक जो ख़ूब शुक्र करूं था उहो घटि सिंध अमड़ सां तव्हांजी मोहबत आहे तव्हां बि सिंध जा जाया आहियो सिंध धरती जे लाइ सिंध अमड़ जे लाइ कहिड़ी वीडियो ठाही साईं हीअ सिंध वासी जेके दोस्त मुंहिंजा भाउ सिंध मां जा धरती जा जेके पेट जिगर मां निकितल उन्हनि जो आउं थोराइतो आहियां पाण जेको मूंखे मोहबत ॾेई ज़मीन खां खणी मूंखे आसमान ते छॾियो जेको शुक्र करियां घटि ऐं सिंध असांजी धरती असांजी मां जंहिंमें असांजो साह आहे बाबा बाक़ाइदो हूंदो ऐं रहंदो दोस्त। अच्छा कहिड़ा कहिड़ा शहर आहिनि खिपरो सांगड़ मीरपुर ख़ासि कराची हैदराबाद कहिड़े कहिड़े शहरनि में तव्हां वीडियो आहे उहा टिकटॉक जी रिकॉर्डिंग कई आहे साईं असां रोहिड़ी सखर कंडियारो हैदराबाद हर शहर कराची जो बतीन सुजावल ठट्टो हेॾां पंहिंजो डिगड़ी टडो जान मोहम्मद उमरकोट इहे जूह जेके विच में हैलू आहिनि मशाला जंहिं शहर वञूं था 4 5 10 20 फेन पंहिंजा ज़रूरु निकिरंदा ज़रूरु। अच्छा माण्हुनि जे विच में मुख़्तलिफ़ शहरनि में तव्हां वेंदा हुते माण्हुनि जो मेड़ हूंदो हुते तव्हांजा फैन अची वेंदा आहिनि तव्हांखे कीअं महसूसु थिए आउं त एतिरी ख़ुशी महसूसु कंदो आहियां जेको मुंहिंजी सोच खां मथे ख़ुशी माना महसूसु कंदो आहियां त इहो हिकिड़ो अल्लाह पाक असांजे सिंध वासियुनि में मुंहिंजे लाइ मोहबत पैदा कई जेको मूं ॾे अचनि था ॿ विखूं भरे अचनि था ऐं 3 विखूं ॾे भरियां थो मुंहिंजे भाइरनि ॾे ऐं इंशाअल्लाह असां ॾाढा ख़ुशि आहियूं सिंध वासी जा थोराइता आहियूं। दुलड़न ते घुमंदो ईंदो माण्हुनि सां मिलंदो ईंदो दुलड़न ते घुमंदो ईंदो माण्हुनि सां मिलंदो ईंदो। टिकटॉक तमामु बहितरीन एप्लीकेशन है जिते अवां पंहिंजी वीडियो ठाहे थोरे अरसे में मशहूरी माणे सघो था। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। पैसा कमाया असां इज़त कमाई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।